नाज़रीन, रेतीअ में कोरोना वायरस के मुंझ ॾियण लाइ लॉकडाउन बरक़रार आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। शहर जी सूरत हाल ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे मोहम्मद ज़मा चाचड़ जी। मोहम्मद ज़मा। जी, सिंध सरकार के हुकुम ते अॼु जेको नओं हुकुमनामो जारी कयो वियो आहे। सुबह 8 बजे खां 5 बजे ताईं शहर के मुकमिल सील करण वारो। उन खां पोइ पुलिस शहर में जेको आहे बार बार गश्त करे रही आहे ऐं सिंध सरकार पारां इहे बि ऐलान कया विया आहिनि त शहर जेका आहिनि मुकमिल शहर जा कारोबारी मर्कज़ जेका नंढा आहिनि वॾा आहिनि उन्हनि खे मुकमिल तौर ते बंदि कयो वञे ऐं सिर्फ़ु परचून, गोश्त, मच्छी ऐं मुर्गी जा जेका दुकान आहिनि, मेडिकल जा दुकान आहिनि, उहे खुलियल रहनि। उन खां अलावा जेका बि दुकान आहिनि पुलिस उन्हनि खे हिन वक़्तु मुकमिल बंदि करे छॾियो आहे। रेती शहर बि समूरे ज़िले जे शहरनि जी मुकमिल बंदि आहे। पुलिस बार बार जेको आहे गश्त करे रही आहे। शहर में ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते बि पुलिस जा जवान मौजूदु आहिनि जेका ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खां पुछा ॻाछा करे उन्हनि खे वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं आणे रहिया आहिनि जीअं कोरोना वायरस ते जेको आहे कंट्रोल थी सघे। उन खां पोइ जेको महांगाई आहे, महांगाई जो जिन बि बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो आहे। अॼु रमज़ान शरीफ़ जो पहिरियों ॾहाको आहे ऐं जेका सब्जी फ्रूट जा रेट आहिनि उहे रेट ॿीणा दुकानदार हलाए रहिया आहिनि। हिन वक़्तु ताईं उन्हनि खे जेको आहे रेट लिस्टूं बि न मिली सघियूं आहिनि, न ई को आला अमलदार उन्हनि जो रेट लिस्टूं चेक करण लाइ हिते पहुतो आहे। इन करे जेका रोज़ेदार आहिनि उहे माण्हू इंतिहाई परेशानी में आहिनि। हिकु त बेरोज़गारी उरूज ते थी वई आहे, माण्हुनि खे रोज़गार न आहे। ॿियो महांगाई जेको आहे उन्हनि जे सामान वठण खां बि जेको आहे ज़ोर थी वियो आहे ऐं माण्हू इहे दावो करे रहिया रेट लिस्ट ते जेको आहे कंट्रोल कयो वञे ऐं जेकियूं शयूं आहिनि रोज़े जे लाइ असां वठूं था इफ़्तारी या सहरी लाइ उहे इंतिहाई महांगियूं मिली रहियूं आहिनि। ॿियो खे ॿुधाईंदो हलां त घोटकी ज़िले जे हवाले सां जेका कोरोना जा वधीक केस ज़ाहिर थिया आहिनि उन खां पोइ DC ऐं ASP सख़्तु अहकामात जारी कया आहिनि। जंहिं अहकामात जी रोशनी में शहर रेती बि मुकमिल जेको आहे लॉकडाउन कयो वियो आहे। शहर रेती में पुलिस चौकनि ते मौजूदु आहे। पुलिस हिन वक़्तु मुकमिल रेती शहर खे बंदि करे छॾियो आहे। रेती शहर जा जेका नंढा वॾा कारोबारी मर्कज़ हुआ हिन वक़्तु मुकमिल तौर ते बंदि नज़र अची रहिया आहिनि। जी।